अस्सलाम वालेकुम दोस्तों। नफ़रतूं जन्म वठंदियूं आहिनि कहिड़े लेवल सां, अचो त अॼु इन ॻाल्हि ते थोरो ॻाल्हायूं। दोस्तों, कंहिं ते शक शुबो करण सां दोस्तियूं नफ़रतनि में तब्दील थींदियूं आहिनि। महबत जी यानी चओ क़तलु थी वेंदो आहे। महबत जो क़तलु, शक शुबनि सां महबत खे क़तलु कयो वेंदो आहे। ऐं इहे शक शुबा एतिरे हद ताईं जो पंहिंजी ज़ाल ते बि जेकॾहिं को शक शुबो कंदो या ज़ाल मुड़ुस ते शक शुबो कंदो तॾहिं बि उहे रिश्ता क़ाइमु न रहंदा आहिनि। भाउ सां शक शुबो कंदो, पुटु पीउ सां शक शुबो कंदो, पीउ पुट ते शक शुबो कंदो या वापारी ते शक शुबो कंदो त इहे सभु रिश्ता बि टुटी पवंदा आहिनि शक शुबे जे लेवल सां। जनम जेके मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त माना नफ़रतूं जनम वठंदियूं आहिनि। ऐं जॾहिं नफ़रतूं जनम वठंदियूं आहिनि त महबत जो बि क़तलु थी वेंदो आहे, महबतूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि ऐं प्यार महबत उल्फत में तब्दील थी वेंदियूं आहिनि। अहिड़े लेवल सां असां जे मुआशिरे में जेकॾहिं मुआशिरे खे क़ाइमु दाइमु रखिणो आहे ऐं पंहिंजे दोस्तीअ खे क़ाइमु रखिणो आहे, रिश्तनि खे क़ाइमु रखिणो आहे ऐं वापार जे तौर तरीक़नि खे क़ाइमु रखिणो आहे त पोइ यारनि सां लेखा न कबा आहिनि, पोइ शक शुबा न कबा आहिनि। जेकॾहिं शक शुबा कबा त माना उन शक शुबनि जे लेवल सां जेके मां तव्हांखे ॾाढो अर्ज़ु रखियो ऐं वरी बि मां टीहर वरी दोहरायां थो त पोइ नफ़रतूं जनम वठंदियूं आहिनि। नफ़रतुनि जे करे ई सॼे दुनिया में जेको माना फितना फसाद जनम वठनि था, उहे नफ़रतुनि जे करे फितना फसाद जनम वठनि था। ऐं माना महबत जो रुझान तॾहिं वधंदो जॾहिं असां हिक ॿिए में नफ़रतुनि जो माना खे ख़तमु कयूं ऐं हिक सां प्यार ऐं महबत जे इज़हार जे करे हिक सां प्यार कयूं ऐं माना शक शुबा ख़तमु कंदासीं त तॾहिं हिक सां प्यार महबत बि वधंदो ऐं रिश्तनि जो तक़दुस बि जो पैमाल न थींदो। रिश्तनि जो माना जेको बंधन आहे, रिश्तनि जो जेको ॾोर आहे उहो वधीक मज़बूत थींदो, दोस्तीअ जो ॾोर बि वधीक मज़बूत थींदो। वापार जे तक़ाज़ानि जो बि सिलसिलो दीन इस्लाम जे लेवल सां बि शक शुबो जेको करणु हिक सां उहो माना जाइज़ न आहे। क़ुरान शरीफ़ में बि आयत आहे त हिके में ग़लति गुमान न कयो। ग़लति गुमान जो मतिलबु त हिके ते शक शुबो न कयो। शक शुबो जेको आहे उहो माना ईअं सम्झो त सभु माना फितननि जो ॼण चओ जड़ आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।